सुबुह मां रिपोर्टर अमीर अली रिंद सुबुह IBA पास राउंड 5 ऐं 6 जे उस्तादनि खे पघारूं न मिलण ख़िलाफ़ उस्तादनि तल्के प्रेस क्लब सुबुह अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उस्तादनि हथनि में प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई। मुतालबो कयो त खेनि फौरी तौर ते संदुनि रहियल पघारूं ॾिनियूं वञनि। इन मौक़े ते जावेद मेमण, सादत लाड़क, मेहंदी मल्हाह, अशरफ लाड़क, इशफाक खोकर, असद लाड़क, सईद मीराणी ऐं मेहताब चन्ना समेत ॿियनि उस्तादनि एहतजाज कंदे चयो त फेज़ 5 जे उस्तादनि खे गुज़िरियल 8 महीननि खां पघारूं नाहिनि मिलियूं, जॾहिं त असां बाक़ाइदगी सां पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रहिया आहियूं, जंहिं सबबि संदुनि घरेलू ज़िंदगी सख़्त मुतासिर थी रही आहे। उस्तादनि जो चवणु हो त महांगाई जे हिन दौर में बग़ैर पघार कमु करण ताईं ॾुखियो बणिजी वियो आहे। तंहिं करे हुकूमत फौरी तौर ते संदुनि पघारूं जारी करे खेनि रिलीफ फ़राहम करे। उस्तादनि ख़बरदार कयो त जेकॾहिं संदुनि जाइज़ मुतालबा न मञिया विया त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।